साईं तक़ीबाद आख़िरी सवाल अवां सां कंदासीं त हिते जेको असांजी सिंध में जेको आम माण्हू जेको लोड़े थो लोचे थो, जेको महांगाई जी चकीअ में पिसजे थो, जंहिंखे न अमन आहे न को पेट भरे खाई सघे थो, उन माण्हूअ जो ऐं जेको शऊरवंद माण्हू आहे उन जो इहो ख़्यालु आहे त माना असांजे सिंध जे तबाही जा ज़िम्मेवार माना जेके आहिनि उहे वॾेराशाही आहे। अवां बि जेतोणीकि तव्हां सरदारी घराणनि सां वास्तो रखो था त आया वाक़ई इहा सही ॻाल्हि आहे, तव्हां सिंध खे तबाह कयो आहे या सिंध खे को ॿियनि एलिमेंट जे करे तबाह आहे। माना बुनियादी सुवालु इहो आहे त माना आज़ादु सपोज़ कयो असां जेकॾहिं डिफाइन कयूं त आज़ादु छा खे चइबो आहे ऐं पोइ असां ॾिसूं था असां वाक़ई आज़ादु आहियूं या न आहियूं, त आज़ादी त मिली वई पर असां क़ैद आहियूं छा? हाणे क़ैद तव्हां अलाए कहिड़े पस मंज़र में चओ था त उनखे माना थोरो उनखे वाज़ियो कयो। हीअं त ॾिसो न, परसेप्शन आहे न, आम माण्हू माना मूंखे पाण सम्झ में नथी अचे त हर हिक जा मापा तो माना जेके आहिनि वट तरादियूं पंहिंजा पंहिंजा आहिनि। त के माण्हू चवनि था त माना असां आज़ादु न आहियूं त उन्हनि जो मतिलबु इहो आहे त बाबा असां आज़ादीअ सां न घुमी था सघूं न आज़ादीअ सां ॻाल्हाए था सघूं। तव्हां माना जेकॾहिं मिसालनि कुझु हितां जी मुक़दस गऊं आहिनि जेके असां चऊं त जुडिशरी आहे, आर्मी आहे, प्लस में अहिड़े क़िस्म जूं ॿियूं शयूं आहिनि जंहिंखे तव्हां जेकॾहिं तनक़ीद कंदव उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदव त तव्हां खंभिया वेंदव, ऐं जेकॾहिं तव्हां मुल्क जे रियासती क़वानीन ते तव्हां तनक़ीद कंदव तॾहिं बि तव्हां खंभिजी वेंदव, त तव्हां ॻाल्हाए ई नथा सघो त तव्हां आज़ादु आहियो कीअं? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो, असां पाकिस्तान जी 76वीं यौम आज़ादी जो ॾिहाड़ो माना शान शान तरीक़े सां मल्हायूं था पिया ऐं ख़ुशी जो इज़हार बि कयूं था ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र बि अदा कयूं था जो असांखे हिकिड़ो आज़ादु मुल्क अता कयो। हिन ॾींहं ते हिकिड़ो सान्यो बि जेको आहे तो कल्ह हिकिड़ो पेश आयो आहे। असांजो जेको सीनियर सहाफ़ी आहे जान मोहम्मद महर, जंहिंखे सखर में जेको आहे तो इंतिहाई बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे, उन हवाले सां बि असां इंतिहाई माना ॾुख जो इज़हार कयूं था ऐं उन्हनि जे वारसनि सां जेको आहे इज़हार हमदर्दी कयूं था ऐं मरहूम जे लाइ जेको आहे सो दर्जा जे बुलंदीअ जे लाइ दुआ घुरूं था। अॼु असांजे हिन कचहरीअ में असांजो जेको अॻूणो ज़िले जो नायब नाज़िम आहे साईं तक़ीबाज़ कमारियो साहिबु मौजूदु आहे ऐं असांजा सीनियर सहाफ़ी दोस्त जेको आहे सूर्य मीराणी साहिबु, अब्दुल हकीम सहतो साहिबु, जयराम दास मंसूर साहिबु ऐं जेको आहे तो असांजो जेको आहे अमजद जान साहिबु बि मौजूदु आहिनि। दोस्तो हिकिड़े सवाल ते असां अॼु डिस्कस कंदासीं थोरो घणो त जेको पाकिस्तान जी हमेशह जॾहिं यौम आज़ादी मल्हाई वेंदी आहे त अक्सर जेको आहे अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं दोस्त जेके आहिनि क्वेश्चन रेज़ कंदा आहिनि त असां आज़ादु आहियूं किथे। सो असां अॼु दोस्तनि खां पुछंदासीं त सर असां वाक़ई आज़ादु आहियूं या न आहियूं आज़ादु, ऐं आज़ादु छा खे चइबो आहे? जी सर। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियां तव्हां सचाई न्यूज़ जी ऑफिस में जेका 76वीं यौम आज़ादीअ जो केक काटियो, मां तव्हां दोस्तनि सभिनी खे ऐं पूरे पाकिस्तान जे अवाम खे ऐं ख़ुसूसन मां आर्मी जे जवाननि खे ऐं उन्हनि जी शौदा सां मां तव्हांखे मुबारकबाद पेश कयां थो। ऐं बाक़ी तव्हांजो सुवालु आहे त असां जेको आहे सो आज़ादु पाकिस्तान में असां आज़ादु आहियूं या न। ॾिसो कमर साहिबु, हीअ तव्हांजे अॼु असां चैनल जे थ्रू वेठा आहियूं, तव्हां आज़ादी सां असां खां पुछी सघो था। असां बाक़ी आहे त तव्हां पंहिंजो जेके मुल्क जे सचाईअ सां कमु कंदव त पोइ त तव्हां आज़ादु आहियो। अगरि तव्हां मुल्क जी सचाईअ सां कमु न कंदव ऐं सिर्फ़ु चवंदव त असां जेको आहे हा में हा मिलायूं वेठा त पोइ त तव्हां आज़ादु न आहियो। तव्हां उन्हनि ते जेके असांखे हिते दरपेश मसइला आहिनि उन ते आज़ादु थी तव्हां बि लिखो था ऐं आज़ादु थी आवाम खे बि राय ॾियणु खपे। कंहिंखां ड्रजण डप जी ॻाल्हि न आहे, छो त हीउ मुल्क सभिनी जो आहे। महिरबानी। असां वटि सूर्य मीराणी साहिबु आहे सीनियर सहाफ़ी। साईं सूर्य साहिबु, तव्हां माना महिरबानी करे डिफाइन कयो, आम सिस्टम में समाज में घुमो था त इहो आज़ादी भला छा खे चइबो आहे? जेका माण्हू चवनि था त उहा आज़ादी असांखे खपे, असां आज़ादु न आहियूं, ऐं छाजी असां आज़ादियूं मल्हायूं असां? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां त अव्हां जे सोशल मीडिया ऐं सचाई न्यूज़ जे हवाले सां अव्हां जी महिरबानी जो असांखे टाइम बख़्शियो आहे ऐं असांखे टाइम ॾिनो आहे ॻाल्हाइण जो, महिरबानी। आज़ादी जेका आहे उहा ईअं हुअणु खपंदी आहे जीअं शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो 88 में आई। बिल्कुलु हू आज़ादी तौरु मुज़ाहिरा, एहतिजाज, मीडिया आज़ादु हूंदी हुई,
इन खे जेको आहे सो आज़ादी चइबी आहे। बाक़ी मां नथो सम्झां त अॼु जेका पाकिस्तान जे अंदरि आज़ादी चई थी वञे, छो त ॾिसो सहाफ़ी महफ़ूज़ न आहिनि, सहाफ़ी सरेआम क़तल कया था वञनि, शहर में जेकॾहिं कोई एहतिजाज करे थो उन ते को न को केस थो दाख़िल थी वञे, मां मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। मां नथो सम्झां त अॼु उहा आज़ादी आहे जेका हुअणु खपे पाकिस्तान में, जेको आहे सो जेका आज़ादी मल्हाई वेंदी आहे, जशन आज़ादी, जंहिं ॾींहुं मुल्क असांजो आज़ादु थियो अंग्रेज़नि खां, क़ौम खां। ऐं असांजा जेको आहे सो अॼु जेको आहे सो IMF मुख़्तलिफ़ जेके आहिनि एजेंट आहिनि, उहे एजेंसियूं आहिनि, उन्हनि जे थ्रू असांजा हिकिड़ा ग़ुलाम बणियल आहियूं, आज़ादु न आहियूं। ॾिसो न, कल्ह असांजो हिकिड़ो सहाफ़ी क़तलु थियो आहे, ऐं हफ़्तो अॻु में असांजो जेको आहे सो अहमदपुर ज़िले खैरपुर जो जेको आहे सो खंड साहिबु जेको आहे सो उहो बहितरीनु, उहो बि दिलेर हिकिड़ो सहाफ़ी हो जेको राति क़तलु थियो आहे। एॾो बहितरीनु हिकिड़ो पूरी सिंध जो सहाफ़ी क़तलु आहे। ॼण असां ईअं था सम्झूं हीउ मुआशिरे जो क़तलु आहे, हीउ जेको आहे सो इल्म जो क़तलु आहे। सूर्य साहब माना जेको आहे माज़रत तव्हां ॾिसो न त मसइला त आहिनि इन क़िस्म जी, माना जेको आहे इनखे असां नाइंसाफ़ी चऊं था। असांजे समाज ऐं सिस्टम में नाइंसाफ़ी त हर शोबे में आहे, पर आज़ादु माना जेको आहे तो जंहिं हवाले सां असां हिकिड़ो मुल्क माना अलॻि सां हासिलु कयोसीं, त उहो त नज़रियाती तौर ते माना असां नज़रियाती तौर ते पंहिंजो आज़ादु आहियूं, ॿियनि जे नज़रियनि ऐं फ़िक्रनि ऐं निज़ाम ऐं सिस्टम जे ताबे असां न रहंदासीं। असांजो पंहिंजो सिस्टम ऐं नज़रियो आहे, ऐं उहो नज़रियो आहे ला इलाहा इल्लल्लाह। त उन तहत असां आज़ादु आहियूं न साईं। आज़ादु असां नाले मात्र आहियूं, जंहिं जिते पाकिस्तान जा इदारा हेल्थ जहिड़ो शोबो, उते जेको आहे सो सही कमु न पियो थिए। किथे बि पूरी सिंध में ओवरऑल इस्पतालुनि में डॉक्टर कोन्हनि, जेको आहे सो उते दवाऊं नथियूं मिलनि, ऐं एजुकेशन ॾे असां चऊं जेको आहे सो उते एजुकेशन सही न पई मिले। ऐं सफ़ाई जेको आहे सो निज़ाम जेको आहे सो धरम भरम लॻो पियो आहे। रोड रस्ता हाणे ॾिसो था, थोरो जेको आहे सो ड्रखणनि जो रोड आहे, या सकर लाड़काना रोड आहे, कुझु बि थिए थो, केॾो जेको आहे सो मसइलो माण्हू खे जेको आहे सो पेश थो अचे। आज़ादु असां हिन में नाले में न आहियूं, आज़ादु तॾहिं आहियूं। वॾी महिरबानी सूर्य साहब। अब्दुल हकीम सहतो साहब साईं असांजो सीनियर सहाफ़ी आहे। अब्दुल हकीम साहब, माना तव्हां असां कॾहिं इन शइ ते गौर कयो आहे त इहा आज़ादी छा आहे? ऐं जॾहिं माना जेकॾहिं की माण्हू असां खां पुछनि था, जॾहिं असां जशन आज़ादी जो इश्तिहार हलायूं था, या असां पंहिंजे चैनलनि या पंहिंजे तरफ़ों कंहिंखे जशन आज़ादी जी मुबारक ॾियूं था, त खोड़ सारा माण्हू कमेंट्स में इहो चवंदा आहिनि त छाजो असां आज़ादु आहियूं। त इहो आज़ादी पहिरीं त माना डिफाइन थियणु घुरिजे त आज़ादी आहे छा, ऐं उनखां पोइ माना महिरबानी करे इहो तव्हां मूंखे ॿुधायो त वाक़ई असां आज़ादु आहियूं या माण्हू सही आहिनि, असां ग़लति आहियूं, हरू भरू था वेड़ा जशन मल्हायूं। बिल्कुलु असां आज़ादु आहियूं। 14 अगस्त 1947 में असां पाकिस्तान आज़ादु थियो हुयो। उन खां पोइ उन मां हिन रियासतुनि मां 2 मुल्क थिया हुया, हिकु थियो हुयो हिंदुस्तान, हिकु थियो हुयो पाकिस्तान। आज़ादियूं बिल्कुलु आहिनि। इदारा जेके तव्हां ॻाल्हि था कयो, इदारनि में बिल्कुलु कमियूं कोताहियूं आहिनि। ॾिसो, तव्हां वटि कानून पास थियल आहे, असां वटि MPAs MNAs एतिरे क़दुरु ताईं टाउन चेयरमैन थाणा मुकमल आहिनि। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां, तव्हांजे ॾिसो वाहिद पाकिस्तान जे में हिकु पंहिंजो पाकिस्तानी रुपीज़ हलंदा आहिनि। जेके मुल्क आज़ादु न आहिनि उन्हनि में 2-3 करंसियूं हलंदियूं आहिनि, की पाकिस्तान जी हलंदी आहे, हिंदुस्तान जी हलंदी आहे, 2 मुल्कनि जूं बि हलंदियूं आहिनि। तव्हां इन में वाज़े आहे, तव्हां ॿिया पैसा खणी वञो, तव्हांखे दुकानदार न वठंदो, चवंदो त बाबा हीअ कूड़ा आहिनि। छो त हीअ मुल्क असांजो आज़ादु आहे, रियासत आहे असां वटि। सिर्फ़ु उहो ई पैसो हलंदो जेको हिते आज़ादीअ में ॾिनो वियो आहे। ॾिसो, पैसे में रुपयनि जे मथां क़ाइदे आज़म जो फ़ोटो सिर्फ़ु छाजे करे हूंदो आहे त हीअ पहचान हूंदो त हीअ पाकिस्तान जो रुपयो आहे। तव्हां हिन में ॿिए जो खणी ईंदो, आम अनपढ़ दुकानदार हूंदो, तव्हांखे मोटाईंदो, चवंदो त हे कंहिंजो आहे, त क़ाइदे आज़म आहे कोन, तव्हांखे चवंदो। बाक़ी कोताहियूं कमियूं इदारनि में आहिनि। ॾिसो, असां वटि को हसास इदारा बि हूंदा आहिनि, जीअं आर्मी आहे। तव्हां चओ त आर्मीअ जे ख़िलाफ़ु लिखो त कुझु हीअं थी पवंदो आहे, या अदालत जे ख़िलाफ़ु। ॾिसो त असां पहिरीं ॻाल्हि आहे त मीडिया में असां वटि हिकिड़ो कानून पास थियल आहे त असां हिकु त कंहिं हसास इदारे खे ॻाल्हाए नथा सघूं। ॿियो त असां कंहिं जुडिशनल जजनि ते बि तनक़ीद नथा करे सघूं। अॼु उहो कुझु दौरु थी वियो आहे, अॼु मीडिया थोरी ताक़तवर थी वई आहे, जो उन्हनि जजनि खे बि नाले ॾिए थी। जज जो नाले लिखण ते बि हक़ीक़त में असांजे पाबंदी लॻियल आहे, जज न। जॾहिं असां मुंड में फर्स्ट स्टार्ट में जजनि खां वठंदा त पोइ जज असांखे चवंदा नो कमेंट्स, बेटा नो कमेंट्स, असां कमेंट्स नथा ॾेई सघूं। असांखे माना अलो ई न आहे असां मीडिया ते कमेंट्स ॾियूं। अॼु माशाअल्लाह जज बि कमेंट्स ॾियनि था। बिल्कुलु मुल्क आज़ादु आहे, रियासतूं आहिनि। जेके मुल्क आज़ादु न आहिनि, तव्हां उन में ॾिसो, अॼु तव्हां हिन जॻह ते वेठा आहियो, तव्हां इहे असांखां व्यूज़ वेठी हलाया, एतवार कयो। जेके मुल्क आज़ादु न आहिनि, तव्हां उन व्यूज़ बि नथा हले सघो। किथे को साॻियो थींदो आहे, तव्हां हलाईंदा आहियो न, तव्हांखे गवर्नमेंट तनक़ीद कंदी आहे त न हलायो। ॿिए हंधि ईअं हूंदो आहे त गवर्नमेंट जे आसिरे में वेठा हूंदो, जॾहिं तव्हांखे गवर्नमेंट प्रेस रिलीज़ ॾींदी, शाया कंदी त बाबा हेतिरो असां नुक़सानु थियो आहे, हे कयो आहे, तव्हां बाद में हलाइणो आहे।
तव्हां जेकर इन में हलाए वेंदो तव्हांखे बाक़ाइदा नुक़सानु थींदो। कुझु टाइम अॻु सऊदी अरब में हिकिड़े जेको आहे सो कमु पियो हले, हुन में जेका मथे इहा मथे हिकिड़ी जंहिंमें ॾाकण थींदी आहे, चढ़ंदा आहिनि मथे कमु कंदा आहिनि, उहा ॾाकण किरी हुई। उन में कुझु पाकिस्तानी माण्हू बि शहीद थिया हुया, कुझु हुते हज उमिरि वारा बि हुया, ज़ियान थियो हुयो। पर एतबार कयो त उन जी मीडिया खे दम न हुयो त उहो रिपोर्ट करे। जॾहिं हुन में कड़ो चाढ़े कंप्लीट वई, उन्हनि जॾहिं क्लियरेंस ॾिनो इदारनि खे त पंहिंजनि खे त साईं असांजे हेतिरा माण्हू नुक़सानु थियो, हेतिरा माण्हू थियो, उन खां पोइ वेही करे उन्हनि खे हिकिड़ो हादसो करार करे उन मीडिया खे ॾिनो त भाई हीअ असांखे नुक़सानु थियो आहे। उते काई बि अफ़रा तफ़री न आहे, काथे सिस्टम न आहे, हीउ मुल्क आज़ादु आहे। बाक़ी कुझु कोताहियूं कमियूं हर इदारनि में आहिनि। असांखे अलहमदिल्ला हर शइ आहे। ॾिसो त ॿाहिरि मुल्कनि जा, ॿाहिरनि जे शहरनि जा, सिटीज़ जा माण्हू, मुल्कनि जा माण्हू पाकिस्तान खे मञनि था त कानून आहे, आज़ादी बिल्कुलु आहे। साईं तक़ीबा साहब, आख़िरी सवाल अवां सां कंदासीं त हिते जेको असांजी सिंध में जेको आम माण्हू जेको लोड़े थो, लोचे थो, जेको महांगाई जी चकीअ में पिसजे थो, जंहिंखे न अमन आहे, न को पेट भरे खाई सघे थो, उन माण्हूअ जो ऐं जेको शऊरवंद माण्हू आहे उनजो इहो ख़्यालु आहे त माना असांजे सिंध जे तबाही जा ज़िम्मेवार माना जेके आहिनि उहे वॾेराशाही आहे। अवां बि जेतोणीकि तव्हां सरदारी घराणनि सां वास्तो रखो था त आया वाक़ई इहा सही ॻाल्हि आहे, तव्हां सिंध खे तबाह कयो आहे या सिंध खे को ॿियनि एलिमेंट जे करे तबाह? हुन साहब असुल ॻाल्हि आहे त वॾेराशाही या इहे त हिते मीडिया ते हले थो पियो, पर सिंध में जेके कानून साज़ी आहे या उते जेका सिंध असेंबली आहे उन में सभु त माना जेके उहे न हूंदा। इहो कमु आहे हुकुमराननि जो या वफ़ाक़ जो, जेके उते चूंडिजी अचनि था, उहे पॉलिसियूं जोड़नि आम माण्हूअ जे माना हिसाब सां हितां जेको आहे उहे कीअं थो उनजो गुज़ार, उन लाइ छा बजट में रखिणो आहे, कीअं भरिणो आहे। बाक़ी सभु त वॾेराशाही उते न हूंदी त उते पंहिंजो हुकुम हलाईंदा। उते असेंबली आहे, कानून साज़ी थी थिए, उन में बिल पास था थियनि, उन में बजट थी अचे, उहा सभु जेका आहे सा उहा चूंडियल नुमाइंदा था कनि। तो हाणे ख़बर न आहे त इहो आम त हिते हले थो। बहरहाल उहा कोताही कमी जेका बि आहे उते चूंडियल जेके बि असांजा MP सेनेटर आहिनि उन्हनि खे उन ते तवजो ॾियणु खपे। उहे बि आवाम मां चूंडी ते अचनि, उन्हनि जे दर्द जो, उन्हनि जे जेको आहे महांगाईअ जो, उन्हनि खे वधीक उते अहसासु हुजणु खपे बनिस्बत जो आवाम रड़ियूं करे ऐं उका करे पोइ बि न ॿुधो वञे। इहा हुकूमत जी पॉलिसी हुजणु खपे, जेका बि अचे उनखे बहितर नमूने बजट उन्हनि जे आवाम ऐं ग़रीब माण्हूअ तहत जेको माना उन्हनि जी ख़र्चो आहे उन तहत पास थिए। इन न थिए त ग़रीब माण्हू ग़रीब ई थींदो वञे। इहो इन आहे भाई वॾेराशाहीअ जो इन में को सुवाल न आहे। वॾी महिरबानी सर तव्हांजे नाज़रीन। वरी इंशाल्लाह नेक्स्ट टाइम तव्हांखे नई टॉपिक ते हाज़िर थींदासीं। आज़ादी जे हवाले सां जेकॾहिं असां चऊं त असां वटि हिकिड़ो ज़मीर गांगुरो साहब बि मौजूदु आहे। ज़मीर साहब तव्हां ॿुधायो, तव्हां अक्सर चवंदा हुआ तव्हां छाजो आज़ादु आहियूं, तव्हां ॿुधायो त पहिरियों त आज़ादीअ खे डिफाइन कयो त आज़ादी छाखे चइबो आहे ऐं उनखां पोइ ॿुधायो त असां आज़ादु आहियूं या न। अस्सलाम वालेकुम। जीअं त बिल्कुलु 1947 में पाकिस्तान ठहियो, असां आज़ादु आहियूं ऐं उन में जेकॾहिं असां चऊं आज़ादु न आहियूं त उन में कुझु जेको आहे सो असांजी रियासत जो हथु ऐं असांजे हुकुमरान जो हथु आहे, जंहिंमें असां चवंदा आज़ादु न आहियूं। जेके पंहिंजे असांजे हक़ लाइ आवाज़ उथारियूं था ऐं उन्हनि ते उन्हनि जी FIR कढी थियूं वञनि, उन्हनि खे जेल जेको आहे कस्टडी मिले थी या उनखे मारियो थो वञे, उन हवाले सां। बाक़ी पाकिस्तान असांजो आज़ादु आहे 1947 खां वठी। महिरबानी जी ठीकु आहे नाज़रीन। मां तव्हां सां हिकिड़ी ज़रूरु ॻाल्हि शेयर कंदुमि मुख़्तसरनि त दोस्तो माना आज़ादु आहियूं या न आहियूं इन खे परखण जे लाइ असांखे ज़रूरु इन शइ जो जाइज़ो वठिणो पवंदो, मुतालियो करिणो पवंदो, इन शइ खे ॾिसणो पवंदो त जेको असांजो मुल्क जॾहिं मुतहद हिंदुस्तान खां अलॻि थियो त थियो कहिड़ी रीज़न जे करे, छा मुस्लमाननि जी डिमांड हुई। अगरि उहा डिमांड असांजी जेकॾहिं उन तहत असांखे आज़ादी आहे त पोइ त असां आज़ादु आहियूं। जेकॾहिं उन डिमांड तहत असांखे आज़ादी न आहे त पोइ असां चई सघूं था त असां आज़ादु न आहियूं। ऐं हिन ते मां जेसिताईं गौर कयो आहे त मूंखे माना इन शइ ते पोइ बि शरह सदर आहे, मां इन शइ ते यकसूं आहियां त जंहिं डिमांड तहत असां माना पाकिस्तान पंहिंजो मुतहद हिंदुस्तान खां अलॻि वरितो हुयोसीं कलमे जे बुनियाद ते, त हिते माना जेको आहे असांजो इस्लामी निज़ाम हूंदो ऐं असां इस्लामी निज़ाम क़ाइमु कंदासीं। जेतोणीकि उहो अमलनि त नाफ़िज़ न आहे पर आइनी तौर ते असां वटि इस्लामी निज़ाम आहे ऐं इस्लामी निज़ाम जेको आहे उहो क़ाइमु करणु नाफ़िज़ करण जे लाइ असां जिदोजहद करण में आज़ादु आहियूं।